بسم الله الرحمن الرحيم. الباب السادس في القصر. القصر تخصيص الشيء بشيء بطريق مخصوص وينقسم إلى حقيقي وإضافي. فالحقيقي ما كان الاختصاص فيه بحسب الواقع، والحقيقة لا بحسب الإضافة إلى شيء آخر. نحو لا قاطب في المدينة إلا علي إذا لم يكن غيره فيها من الكتاب. والإضافي ما كان الاختصاص فيه بحسب الإضافة إلى شيء معين. نحو ما علي إلا قائم، أي إن له صفة القيام لا صفة القعود. وليس الغرض نفي جميع الصفات عندما عدا صفة القيام، وكل منهما ينقسم إلى قصر صفة على الموصوف. نحو لا فارس إلا علي، وقصر موصوف على الصفة. نحو وما محمد إلا رسول، فيجوز عليه الموت. असां पुठियां पढ़ी आयासीं त इल्मुल मआनी में मुसनिफ़ ज़िक्र कयो त इल्मुल मआनी में 8 बाब ईंदा ऐं आख़िर में हिकु ख़ात्मे जो ज़िक्र थींदो। त 5 बाब इल्मुल मआनी जा पूरा थी विया। अॼोके सबक़ खां इल्मुल मआनी जो 6हों बाब शुरू थी रहियो आहे। इल्मुल मआनी जो 6हों बाब जेको आहे उहो कसर जे बयान में आहे। कसर जी लुग़वी माना आहे मखसूस करणु, ख़ासि करणु, महबूस बंदि करणु, मुअय्यन करणु। इनखे चइबो आहे कसर। ये कसर ज़ैदुन अला नफ्सिही नाक़तन, बंदि कयो ज़ैद पंहिंजे लाइ ॾाचीअ खे, यानी कि ज़ैद ॾाचीअ खे मखसूस करे छॾियो त इन जो खीरु मां पीअंदुसि, ॿियो केरु इन जो खीरु। त हिते कसर लुग़त मुंहिंजी बंदि करण जी माना में इस्तेमालु थियो आहे। त कसर जी लुग़वी माना हूंदी आहे बंदि करणु। इस्तिलाही तारीफ़ कसर जी आहे त हिकु शइ खे ॿीअ शइ सां अहिड़े मखसूस तरीक़े सां ख़ासि करणु त उहा शइ सिर्फ़ु उन में मिले थी, कंहिं ॿिए में मिली न सघे। हिकु शइ खे ॿीअ शइ सां मखसूस तरीक़े सां ख़ासि करणु। उहे मखसूस तरीक़ा 4 आहिनि जंहिंजो तफ़सील मुसनिफ़ अॻिते ज़िक्र कंदो। त इन 4 मखसूस तरीक़नि मां कंहिं बि हिकु तरीक़े सां जेकॾहिं ख़ासि कयो वञे, उनखे उन में तख़सीस कई वञे त पोइ उहो कसर थींदो। उन खां पोइ मुसनिफ़ बयानु कयो त कसर जा 2 क़िस्म आहिनि। हिकिड़ो आहे कसर हक़ीक़ी, ॿियो आहे कसर इज़ाफ़ी। कसर हक़ीक़ी चइबो आहे त हिकु शइ खे ॿीअ शइ सां अहिड़े मखसूस तरीक़े सां ख़ासि कयो वञे त उहा शइ हक़ीक़त में बि वाक़िअ हुजे, हक़ीक़त में बि उहा शइ मिली सघे, यानी नफ़्सुल अमर में उहा शइ मौजूदु हुजे। इनखे चइबो आहे कसर हक़ीक़ी। सम्झ में आयो? यानी हिकु शइ खे ॿीअ शइ सां अहिड़े मखसूस तरीक़े सां ख़ासि कयो वञे त उहा शइ हक़ीक़त में नफ़्सुल अमर में बि उहा शइ मौजूदु हुजे। यानी इज़ाफ़त वारे तरीक़े सां न कयो वञे, सिर्फ़ु निस्बत उन जे तरफ़ न कई वञे, पर हक़ीक़त मंझि बि उहा शइ उन सां मखसूस हुजे, उन में मौजूदु हुजे। मिसाल सम्झो त इन जी वज़ाहत थी वेंदी। मिसाल जीअं ला कातिब फिल मदीनति इल्ला अलीयुन, नाहे कोई बि कातिब शहर में मगर अली, यानी अलीअ खां अलावा ॿियो कोई बि कातिब शहर में नाहे। अली ई कातिब आहे, अली लिखंदड़ ॼाणे थो, ॿियो केरु बि किताबत खे नथो ॼाणे। त हाणे किताबत ख़ासि आहे अलीअ सां, किताबत जी तख़सीस कई वई अलीअ सां, त अली ई किताबत खे ॼाणे थो, अलीअ खां अलावा किताबत खे। पर इहो उन वक़्तु चयो वेंदो जॾहिं उन शहर में हक़ीक़त में सिर्फ़ु अली किताबत खे ॼाणींदो हुजे, ॿियो को ॼाणींदो। मिसाल ही ॻोठ, हिन ॻोठ में जेको हिकु शख़्स आहे जेको लिखाई ॼाणे थो, पूरे ॻोठ मंझां
सिर्फ़ु हिकु शख़्स आहे, मसलन मुबीन आहे, मुबीन खे लिखणु अचे थो, सॼे ॻोठ में ॿिए कंहिंखे बि लिखणु नथो अचे, त पोइ असां चई सघूं था त ला कातिब फिल मदीनत इल्ला मुबीनुन, न आहे कातिब मदीने में शहर में, हिन शहर में मगर मुबीन। त हाणे हक़ीक़त बि ईअं ई आहे त हिते मुबीन खां अलावा ॿियो केरु किताबत, त किताबत खे असां मख़सूस कयोसीं मुबीन जे लाइ, त किताबत सिर्फ़ु मुबीन ॼाणे थो, ॿियो केरु। त कसर हक़ीक़ी सम्झ में आयो त हिकु शइ खे ॿीअ शइ सां अहिड़े मख़सूस तरीक़े सां ख़ासि कयो वञे त उहा शइ सिर्फ़ु उन में मिली वञे, मख़सूस तरीक़े सां कंहिं ॿिए में उहा न मिले, हक़ीक़त में बि उहा शइ उन में मख़सूस हुजे, सिर्फ़ु इज़ाफ़त उन तरफ़ न कई वञे। ॿियो वरी आहे कसर इज़ाफ़ी। कसर इज़ाफ़ी चइबो आहे त हिकु शइ खे ॿिए शइ सां इज़ाफ़त जे ज़रिए, निस्बत जे ज़रिए मख़सूस कयो वञे, माना हिकु शइ जी निस्बत करे उन ॿिए शइ सां उनखे ख़ासि कयो वञे, उनखे मख़सूस कयो वञे बतौर निस्बत जे। मिसाल जीअं मा अलीयुन इल्ला क़ाइमुन, नाहे अली मगर बीहंदड़। हाणे क़याम जी निस्बत कई वई अलीअ जे तरफ़, इहो तॾहिं जॾहिं केरु शख़्स चवे त अली बीठो आहे या वेठो आहे त उनखे ॿुधाइजे त अली बीठो ई आहे, अली वेठो न आहे। त हाणे क़याम जी निस्बत कई वई, इज़ाफ़त कई वई अलीअ जे तरफ़। जॾहिं असां अलीअ जे तरफ़ क़याम जी इज़ाफ़त कईसीं त क़याम अलीअ सां ख़ासि थी वियो, क़ुऊद जी नफ़ी थी वई, वेहण जी नफ़ी थी वई, क़याम जो सुबूत थी वियो। त इहो आहे कसरे इज़ाफ़ी, त हिकु शइ जी इज़ाफ़त कई वञे ॿिए जे तरफ़, इज़ाफ़त करे उन में तख़सीस कई वञे, उनखे मख़सूस कयो वञे, उन में उन शइ खे बंदि कयो वञे। जीअं अलीअ जे लाइ क़याम साबित थियो, क़याम साबित थियण जो मतिलबु आहे त माना अलीअ जे लाइ क़ुऊद जी नफ़ी थी वई ऐं क़याम जी अलीअ जे तरफ़ इज़ाफ़त कई वई आहे। त हाणे ईअं न आहे त जॾहिं अलीअ जे लाइ क़याम जी इज़ाफ़त कई वई त अली क़ाइम आहे, इन जो मतिलबु इहो न आहे त अली सिर्फ़ु क़ाइम आहे, ॿी का बि सिफ़त अलीअ में न आहे, ॿियूं सिफ़तूं बि अलीअ में थी सघनि थियूं। मिसाल अली क़ाइम बि आहे ऐं अली इंसान बि आहे। अली इंसान हुजण बि सिफ़त आहे न, अली इंसान आहे त हैवान नातिक़ बि आहे, खाईंदड़ बि आहे, पीअंदड़ बि आहे, वेहंदड़ बि आहे, घुमंदड़ आहे, फिरंदड़ आहे, केतिरियूं सिफ़तूं हिकु शख़्स में जमो थियनि थियूं। त असां जॾहिं क़याम जी निस्बत साबित कईसीं त क़याम जी निस्बत साबित करण सां ॿियनि सिफ़ात जो इनकार थियो, ॿियनि सिफ़ात जो इनकार न थींदो। त इहो आहे इज़ाफ़त, कसरे इज़ाफ़ी। तर्जुमो कयो, इहा शइ सम्झ में अची। अल बाब सादिसु फिल क़स्र, छहों बाब कसर जे बयान में आहे। अल क़स्र हितां खां कसर जी इस्तिलाही तारीफ़ बयानु करे रहियो आहे। अल क़स्र तख़सीसु शैइन बिशैइन बितरीक़ मख़सूसिन, इहा इस्तिलाही तारीफ़ आहे। कसर चइबो आहे त तख़सीस करणु हिकु शइ जी ॿिए शइ सां मख़सूस तरीक़े सां, यानी हिकु शइ खे जॾहिं ॿिए शइ जे लाइ ख़ासि कयो वञे त इनखे चइबो आहे कसर। पर ख़ासि करण जा 4 मख़सूस तरीक़ा आहिनि जिन खे मुसनिफ़ अॻिते बयानु कंदो। मा ऐं ला नफ़ीअ सां, इन मा सां, ला या बल, ला किन अतफ़ जे ज़रिए, ऐं तक़दीम मा हक़ु तअख़ीर सां। इहे 4 तरीक़ा आहिनि जिन जो मुसनिफ़ अॻिते ज़िक्र कंदो। जॾहिं इन्हनि सां तख़सीस कई वञे त पोइ उनखे ई असां कसर चवंदासीं, यानी इन्हनि जे ज़रिए उन कलाम खे मख़सूस कयो वेंदो आहे। उन खां पोइ वरी मुसनिफ़ ॿुधाए थो त वयन क़स्मु इला हक़ीक़ी व इज़ाफ़ी, तक़सीम थी थिए हक़ीक़ीअ जे तरफ़ ऐं इज़ाफ़ीअ जे तरफ़। हितां खां मुसनिफ़ ॿुधाए रहियो आहे त कसर जा इब्तिदाअन 2 क़िस्म आहिनि, कसर हक़ीक़ी, कसर इज़ाफ़ी। हाणे उनजी तारीफ़ थो करे। फल हक़ीक़ी, हितां खां कसर हक़ीक़ी तारीफ़ थो करे। फल हक़ीक़ी मा कानल इख़्तिसास फ़ीह बिहस्बिल वाक़ि, हक़ीक़ी उनखे चइबो आहे जंहिंमें हुजे इख़्तिसास, मख़सूस करणु, उनखे ख़ासि करणु इन्हीअ में बिहस्बिल वाक़ि, वाक़िअ जे मुताबिक़, वल हक़ीक़त ऐं हक़ीक़त जे
मुताबिक़ ला बिहस्ब इज़ाफ़त न इज़ाफ़त जे तरीक़े सां इला शैइन आख़र ॿिए शइ जे तरफ़। सम्झ में आयो? यानी कसर हक़ीक़ उनखे चवंदासीं त हिकु शइ खे ॿिए शइ सां हक़ीक़त ऐं वाक़े जे मुताबिक़ उन में तख़सीस कई वई हुजे, माना हक़ीक़त में बि उहा ख़ुसूसियत उन में मिले मौजूदु हुजे त पोइ असां उनखे कसरे हक़ीक़ी चवंदासीं। सिर्फ़ु उन तरफ़ इज़ाफ़त न कई वई हुजे पर नफ़्स अमर में हक़ीक़त में बि उहा शइ उन में मौजूदु। मिसाल जीअं कंहिं शख़्स जे लाइ चवे थो ला कातिब फिल मदीनत इल्ला अलीयुन, नाहे कातिब मदीने में मगर अली, यानी इन शहर में सिर्फ़ु अली ई फ़ने किताबत ॼाणे थो, ॿियो केरु फ़ने किताबत जेकॾहिं उन शहर में केरु ॿियो बि ॼाणींदो हुजे त पोइ असां चवंदासीं इहो कसरे हक़ीक़ी आहे। पोइ त कसरे हक़ीक़ी न रहियो न, पोइ त हक़ीक़त मंझि अलीअ खां अलावा केरु ॿियो बि फ़ने किताबत जो ॼाणींदड़ फ़ने किताबत हक़ीक़त में तॾहिं थींदो जॾहिं वाक़िअतन सिर्फ़ु अली ई ॼाणींदड़ हुजे, ॿियो केरु ॼाणींदड़ न हुजे, त इन खे चवंदासीं कसरे हक़ीक़ी। इज़ा लम यकुन गैरुहु फ़ीहा मिनल कुताब, जॾहिं न हुजे उन जो गैर उन में मिनल कुताब लिखंदड़नि मां ॼाणींदड़ में, कुताब इहो जमो आहे कातिब जो, यानी ॿियो कोई बि कातिब मौजूदु न हुजे त पोइ असां हिनखे कसरे हक़ीक़ी चवंदासीं। वल इज़ाफ़ी, हितां खां कसरे इज़ाफ़ी तारीफ़ करे रहियो आहे। मा कानल इख़्तिसास फ़ीह बिहस्बिल इज़ाफ़त, कसरे इज़ाफ़ी चइबो आहे त जंहिंमें इख़्तिसास यानी मख़सूस करणु, हिकु शइ खे ॿिए शइ सां मख़सूस करणु, महबूस करणु, उनखे क़ैद करणु, बंदि करणु, बिहस्बिल इज़ाफ़त इज़ाफ़त जे तरीक़े सां हुजे, यानी सिर्फ़ु हिकु शइ जी निस्बत करे ॿिए शइ सां मख़सूस कयो वियो हुजे, इला शैइन मुअय्यन, कंहिं मुअय्यन शइ जी तरफ़। मिसाल जीअं मा अलीयुन इल्ला क़ाइमुन, नाहे अली मगर क़ाइम, त इन मिसाल मंझि अलीअ जी इज़ाफ़त कई वई आहे क़ियाम जे तरफ़, क़ियाम जी इज़ाफ़त कई वई आहे अलीअ जे तरफ़, त अली जेको आहे उहो क़ाइम आहे। जॾहिं असां अलीअ जे तरफ़ क़ियाम जी इज़ाफ़त कईसीं त हाणे अलीअ खां क़ुऊद जी नफ़ी थी वई, त माना अली वेठो नाहे, त इहो आहे कसरे इज़ाफ़ी। ऐं अन लहू सिफ़त अल क़ियाम ला सिफ़त अल क़ुऊद, इहो साबित थियो त उन जे लाइ सिफ़त क़ियाम साबित आहे, सिफ़त क़ुऊद साबित नाहे। वलैसल गर्ज़ नफ़ी जमी सिफ़ात, इन जो इहो मतिलबु नाहे इहो मक़सदु त नफ़ी जो थियणु सभिनी सिफ़तुनि खां, उन खां मा अदा सिफ़त अल क़ियाम, सिफ़त क़ियाम खां अलावा, सिफ़त क़ियाम खां अलावा ॿियनि सिफ़ात जी नफ़ी नथी थिए, ठीकु आहे, सिफ़त क़ुऊद जी ई नफ़ी थिए थी, यानी हिकु शइ जे मुक़ाबले में ॿिए जी नफ़ी थिए थी। उन खां पोइ वरी मुसनिफ़ ॿुधाए रहियो आहे त वकुल्लु मिनहुमा यनक़सिमु इला कसरिन सिफ़त अलल मौसूफ़, इला कसर सिफ़त अलल मौसूफ़, इनखे तवजह सां ॿुधो। इब्तिदान बयानु कई त कसर जा ॿ क़िस्म आहिनि, कसरे हक़ीक़ी, कसरे इज़ाफ़ी। हाणे बयानु थो करे त इन्हनि ॿिन्हिनि जा वरी ॿ क़िस्म आहिनि, कसरे हक़ीक़ी जा बि ॿ क़िस्म आहिनि, कसरे मुसनिफ़ ॿ क़िस्म बयानु कया आहिनि, पोइ असां उनखे ॿिन्ही सां ज़रब ॾींदासीं त 4 क़िस्म थींदा। पहिरियों क़िस्म, पहिरियां हक़ीक़त जा पहिरियों क़िस्म आहे कसर सिफ़त अलल मौसूफ़, सिफ़त जो कसर करणु मौसूफ़ ते। ॿियो वरी क़िस्म आहे कसर मौसूफ़ अलल सिफ़त, मौसूफ़ जो कसर करणु, पोइ उन में तव्हां हक़ीक़ी खे बि मिलायोसि, इज़ाफ़ी खे बि मिलायोसि, ठीकु आहे। त पहिरियों छा आहे कसर सिफ़त अलल मौसूफ़, सिफ़त जो मौसूफ़ ते कसर करणु, यानी सिफ़त मौसूफ़ में बंदि हुजे, पोइ चवंदो कसर सिफ़त अलल मौसूफ़ हक़ीक़ी, कसर सिफ़त अलल मौसूफ़ इज़ाफ़ी। ॿियो वरी क़िस्म कहिड़ो आहे त कसर मौसूफ़ अलल सिफ़त, यानी मौसूफ़ में सिफ़त बंदि, इन में वरी मौसूफ़ खे मक़सूर कयो वञे थो, पोइ चवंदो कसर मौसूफ़ अलल सिफ़त हक़ीक़ी, कसर मौसूफ़ अलल सिफ़त इज़ाफ़ी। सम्झ में आयो? त 4 क़िस्म कहिड़ा थिया? पहिरियों क़िस्म थियो त कसर सिफ़त अलल मौसूफ़ हक़ीक़ी, कसर सिफ़त अलल मौसूफ़ इज़ाफ़ी। ॿियो कसर मौसूफ़ अलल सिफ़त हक़ीक़ी, कसर मौसूफ़ अलल सिफ़त इज़ाफ़ी।
त 4 क़िस्म थी विया। हाणे सम्झो इन 4 क़िस्मनि खे। पहिरियां हक़ीक़ीअ जा 2 क़िस्म सम्झो, पोइ वरी इज़ाफ़ी जा 2 क़िस्म सम्झो। हक़ीक़ी जो पहिरियों क़िस्म आहे कसरो सिफ़त अलल मौसूफ़। त इन में सिफ़त खे मक़सूर कयो वेंदो आहे, सिफ़त खे क़ैद कयो वेंदो आहे। कसर सिफ़त अलल मौसूफ़ जो मतिलबु आहे त इहा जेका सिफ़त आहे इहा मौसूफ़ सां ई मुक़यद आहे, मौसूफ़ में ई मख़सूस आहे। मौसूफ़ खां अलावा कंहिं ॿिए में इहा सिफ़त मौजूदु न आहे, सिर्फ़ु मौसूफ़ में इहा सिफ़त, छो त हिते सिफ़त खे मक़सूर कयो वियो आहे न, त माना सिफ़त क़ैद आहे मौसूफ़ सां, सिफ़त मख़सूस आहे मौसूफ़ में। मौसूफ़ खां अलावा ॿिए कंहिं में इहा सिफ़त मौजूदु, लेकिन मौसूफ़ में उन सिफ़त खां अलावा ॿियूं सिफ़तूं बि मौजूदु, माना मौसूफ़ मुक़यद न आहे, सिफ़त मुक़यद आहे। ठीकु आहे न। कसर सिफ़त अलल मौसूफ़, इन में छा थींदो, सिफ़त मुक़यद थींदी त मौसूफ़ में सिर्फ़ु इहा ई सिफ़त आहे, इहा सिफ़त सिर्फ़ु मौसूफ़ में ई आहे, ॿिए कंहिं में सिफ़त, त हिते सिफ़त मक़सूर थी वई न, सिफ़त क़ैद थी वियो सिफ़त जो, लेकिन मौसूफ़ आज़ाद, मौसूफ़ में उन खां अलावा ॿियूं सिफ़तूं बि मौजूदु आहिनि। इन जो मिसाल जीअं क़ुरान करीम में अल्लाह रब्बुल इज़्ज़त फरमायो, ला यअलमुल ग़ैब इल्लल्लाह, नथो ॼाणे ग़ैब खे मगर अल्लाह ताला। त हाणे ग़ैब जे ॼाणण वारी सिफ़त इल्म ग़ैब इहा ख़ासि आहे अल्लाह सां, त सिफ़त ख़ासि थी वई न मौसूफ़ सां, त अल्लाह ई इल्म ग़ैब खे ॼाणे थो, ॿियो केरु इल्म ग़ैब खे नथो ॼाणे। त हिते सिफ़त मख़सूस थी वई आहे, सिफ़त महबूस थी वई आहे, त अल्लाह खां अलावा ॿियो केरु ग़ैब खे ॼाणींदड़ न आहे। लेकिन मौसूफ़ में ग़ैब खां अलावा ॿियूं सिफ़तूं बि आहिनि, अल्लाह रहमान बि आहे, रहीम बि आहे, गफ़ूर बि आहे, ॿियूं केतिरियूं सिफ़तूं अल्लाह में मौजूदु, लेकिन ग़ैब वारी सिफ़त हिते मक़सूर थी वई आहे, त ग़ैब खे सिर्फ़ु अल्लाह ॼाणे थो, ॿियो केरु ॼाणे नथो। सम्झ में आयो। त कसर सिफ़त अलल मौसूफ़ हक़ीक़ी इहो थियो। ॿियो क़िस्म वरी छा आहे त कसर मौसूफ़ अल सिफ़त हक़ीक़ी, यानी मौसूफ़ खे बंदि करणु सिफ़त ते हक़ीक़ी तौर में। कसर मौसूफ़, हिते वरी मौसूफ़ खे महबूस कयो वेंदो आहे, मौसूफ़ खे बंदि कयो वेंदो आहे सिफ़त में। मिसाल जीअं मा ज़ईदुन इल्ला शाइरुन, नाहे ज़ईद मगर शाइर। त इहो तॾहिं जॾहिं ज़ैद जे बारे में जे केरु शख़्स मुतज़ब्ज़ब हुजे त ज़ैद जी ख़बर न आहे त ज़ैद अलाए शाइर आहे, अलाए आलिम आहे, अलाए कातिब आहे, अलाए ड्राइवर आहे, ख़बर नथी पए त ज़ैद छा आहे। त पोइ हाणे ज़ैद खे मख़सूस कयो वञे, मौसूफ़ खे मख़सूस कयो वञे, त मा ज़ईदुन इल्ला शाइर, त ज़ैद शाइर ई आहे, ज़ैद कातिब न आहे। ठीकु आहे, ज़ैद आलिम न आहे, ज़ैद शाइर ई आहे। त इन मिसाल में सम्झ में आयो न, त हिते जेको मौसूफ़ आहे उहो मख़सूस थी वियो आहे। मौसूफ़ में सिर्फ़ु हिकु ई सिफ़त आहे, कहिड़ी, शाइरीअ वारी। त ज़ैद मौसूफ़ जेको आहे उहो सिर्फ़ु शाइर ई आहे, त ज़ैद ई सिर्फ़ु शाइर आहे, मा ज़ईदुन इल्ला शाइरुन। सम्झ में आयो। कसर सिफ़त मंझि मौसूफ़ में उन सिफ़त खां अलावा ॿियूं सिफ़तूं बि अची पयूं सघनि, ऐं कसर मौसूफ़ मंझि, ठीकु आहे, त फ़र्क़ु सम्झ में अची वियो न। इहो थियो हक़ीक़ी तारीफ़। ॿियो वरी आहे कसर इज़ाफ़ी। कसर इज़ाफ़ी जा बि अहिड़ा ई 2 क़िस्म थींदा। पहिरियों क़िस्म कसर इज़ाफ़ी जो बि इहो थींदो, कसर सिफ़त अलल मौसूफ़, यानी कि सिफ़त खे बंदि करणु मौसूफ़ में, सिफ़त खे मख़सूस करणु मौसूफ़ में। त मौसूफ़ में सिर्फ़ु इहा ई सिफ़त मिले थी, उन खां अलावा नथी मिले। मिसाल जीअं ला फ़ारिस इल्ला अली, नाहे फ़ारिस शह सवार, घोड़े सवार मगर अली। यानी कि उते ईअं थिए त माना अलीअ जे बारे में इहा ख़बर न पवे त इहो अली घोड़े सवार आहे या को ॿियो आहे। मसलन के 2-3 शख़्स हुजनि, उन जे बारे में केरु मुतज़ब्ज़ब हुजे त हीअ शख़्स घोड़े सवार आहे, या हीअ शख़्स घोड़े सवार आहे, या हीअ शख़्स घोड़े सवार आहे, त हाणे हिते सिफ़त खे कंहिं हिकु
मौसूफ़ जे लाइ मुक़यद कयो वञे। जॾहिं सिफ़त उन मौसूफ़ जे लाइ मुक़यद थी वेंदी त पोइ ख़बर पवंदी त इहो ई शख़्स आहे। मिसाल जीअं मिसाल ॿियो सम्झो, मसलन टे शख़्स वेठा, मुबीन वेठा, नज़ीर वेठा, अवेस वेठा, त हाणे ताईं ख़बर नथी पए त ड्राइवर केरु आहे। तव्हांखे शक आहे न, ख़बर न आहे मुबीन ड्राइवर आहे, अवेस ड्राइवर आहे या नज़ीर ड्राइवर आहे। त पोइ हाणे कंहिं हिकु शइ मसलन मुबीन सां इनखे तख़सीस कई वञे त मुबीन ई ड्राइवर आहे, त इहो आहे कसर सिफ़त अलल मौसूफ़। त सम्झ में आयो? त इहो ई साॻियो ई मिसाल आहे, ला फारिस इल्ला अली, नाहे घोड़े सवार मगर अली, माना ॿियो घोड़े सवार न आहे, सिर्फ़ु अली ई घोड़े सवार आहे। चौथों क़िस्म कसरे इज़ाफ़ी जो ॿियो क़िस्म, कसर मौसूफ़ अलल सिफ़त, मौसूफ़ खे मख़सूस करणु सिफ़त जे मथां। इन जो मतिलबु इहो आहे त यानी मौसूफ़ में सिर्फ़ु इहा ई सिफ़त आहे, इन सिफ़त खां अॻिते मौसूफ़ वधी नथो सघे। मौसूफ़ में इहा ई सिफ़त आहे, इन सिफ़त खां अॻिते मौसूफ़ तजावुज़ करे नथो सघे। मिसाल जीअं मा मुहम्मदुन इल्ला रसूल, नाहे मुहम्मद मगर अल्लाह जो रसूल। इहा आयत में जे इहो आहे त इहो पढ़ी आया हो तर्जुमे में, जॾहिं हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जे लाइ इहो हालात थी वियो त सहाबनि इहो सम्झो त शायदि हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जन वफ़ात करे विया आहिनि जंग जे वक़्तु। त पोइ सहाबा परेशान थी विया त हाणे हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जन वफ़ात करे विया, ऐं इहो कीअं वफ़ात करे विया, इहे त रसूल हुया अलाह जा, त रसूल वफ़ात कीअं करे वियो? त उन जे करे अलाह रब्बुल इज़्ज़त इहा आयत नाज़िल कई त वमा मुहम्मदुन इल्ला रसूल, मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सिर्फ़ु रसूल ई आहिनि, अल्लाह न आहिनि, माबूद न आहिनि, इलाह न आहिनि जो उहे वफ़ात न कनि। ठीकु आहे, इहे रसूल वारी सिफ़त ताईं महदूद आहिनि, रसूल वारी सिफ़त खां मुतजाविज़ करे इलाह वारी सिफ़त ताईं वधी नथा सघनि। त इहे रसूल ई आहिनि, ऐं रसूल ते मौत अची सघे थो। मौत खां आज़ादु, मौत सिर्फ़ु अल्लाह ते नाहे ईंदो, अल्लाह खां अलावा मख़लूक़ात ते मौत ईंदो। त मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बि अल्लाह जा रसूल आहिनि, उन्हनि ते बि मौत अची सघे थो। सो इन में तव्हां परेशान न थियो। त सम्झ में आयो? वरी सम्झो, कसर मौसूफ़ अल सिफ़त, यानी मौसूफ़ खे सिफ़त ते मख़सूस करणु। इहो कीअं? त यानी मौसूफ़ में सिर्फ़ु इहा ई सिफ़त आहे, इन सिफ़त ताईं मौसूफ़ महदूद आहे, इन खां अॻिते तजावुज़ करे नथो सघे। जीअं वमा मुहम्मदुन इल्ला रसूल, मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सिर्फ़ु रसूल ई आहिनि, इलाह न आहिनि जो उन्हनि ते मौत वाक़िअ न थिए। त इहे इन रसूल वारी सिफ़त ताईं महदूद आहिनि, उहे इलाह वारी सिफ़त में न ईंदा जो अवां मौत जे करे इन में परेशान थिया त इन्हनि ते मौत कीअं ईंदो, रसूलनि ते मौत ईंदो। ठीकु आहे, वकुल्लु मिनहुमा, ऐं हर हिकु उन्हनि ॿिन्ही मां, मिनहुमा मुराद कसरे इज़ाफ़ी ऐं कसरे हक़ीक़ी, हर हिकु उन्हनि ॿिन्हिनि मां जा यनक़सिम तक़सीम थो थिए इला कसर सिफ़त अलल मौसूफ़, कसर करणु सिफ़त जो मौसूफ़ ते। मिसाल जीअं ला फारिस इल्ला अली, नाहे शह सवार घोड़े सवार मगर अली। व कसर मौसूफ़ अलल सिफ़त, ऐं कसर करणु मौसूफ़ जो सिफ़त ते। मिसाल जीअं वमा मुहम्मदुन इल्ला रसूल फ़यजूज़ अलैहिल मौत, पोइ जाइज़ आहे उन्हनि ते मौत जो अचणु। वल्लाहु आलम बिहक़ीक़तिल कलाम।